अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं शाद खोसो ऐं अवां ॾिसी रहिया आहियो शाद खोसो ब्लॉग यूट्यूब चैनल। अॼु जी ज़बरदस्त अपडेट ऐं कंफर्म अपडेट। अॼु दुलाब जी तव्हांखे तारीख़ ॿुधाइण वारो आहियां, कहिड़ी तारीख़ ते दुलाब जी पहिरीं किस्त अचण वारी आहे। दोस्तों अॼु कसम खणायो मूंखां, लेकिन तव्हांखे वीडियो पूरो ॾिसणो आहे। अॼु पूरी अपडेट ॾींदुसि दुलाब जी ऐं कहिड़े तारीख़ ते पहिरीं एपिसोड हलण वारो आहे। अॼु मां पकी रिपोर्ट तव्हांजे लाइ आंदी आहे। अॼु तव्हांजे लाइ वॾी ख़ुशख़बरी आहे। तव्हांखे दुलाब जो इंतज़ारु त आहे, लेकिन तव्हांखे तारीख़ जी ख़बर न आहे पहिरीं एपिसोड कॾहिं हलंदी। यकीनन मां उदासी टीवी ते कल्ह शाम जो इहा ख़बर ॾेई छॾी हुई। जे तव्हां उते ॾिसी आया आहियो त पोइ तव्हांखे ख़बर आहे, जे तव्हां उते न ॾिसी आया आहियो त हाणे मां तव्हांखे तफ़सील सां ॿुधायां थो, हिकु हिकु लफ़्ज़ हिकु पॉइंट तव्हांखे ॿुधायां थो दुलाब जी कहिड़ी तारीख़ ते कहिड़े टाइम जेको आहे दोस्तों पहिरीं एपिसोड हलण वारी आहे। वॾी ख़ुशख़बरी आहे। इहा ख़ुशख़बरी ॾियण लाइ मां वॾो बेताब आहियां। मुंहिंजी इहा कोशिशि हुई दोस्तनि खे पहिरियां ख़ुशख़बरी ॾेई छॾियां, जंहिंजी मां हेॾी महिनत करे रहियो आहियां। दोस्त ॿुधी रहिया आहिनि, उन्हनि खे कंफर्म डेट खपे। दोस्तों वीडियो स्टार्ट करण खां पहिरियों नंढो अर्ज़ु कंदुसि, महिरबानी करे हिन वीडियो खे महिरबानी करे लाइक कयो, असांजे चैनल शाद खोसो ब्लॉग खे सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन खे ऑल ते करे छॾियो, जीअं नोटिफिकेशन तव्हां ताईं परमिटली टाइम ते पुॼंदो रहे। ऐं दोस्तनि ताईं लिंक बि शेयर करे छॾींदा कयो। हिन वीडियो जे ते ख़ासि करे लिंक ज़रूरु शेयर कजो, पंहिंजे प्यारनि ग्रुपनि वारे ड्रामनि वारनि में ज़रूरु शेयर कजो। दोस्तों मां तव्हांखे पहिरियों दुलाब जी तारीख़ टाइम ॿुधायां, पोइ अॻिते गुफ़्तगू कयूं था। दोस्तों दुलाब जी तारीख़ आहे 10 अक्टूबर। जी हाँ दोस्तों, 10 अक्टूबर ते दुलाब जो पहिरियों एपिसोड हलण वारो आहे। इहा कल्ह ई ख़बर मूं ॾेई छॾी हुई। मूंखे कल्ह टियों ॾींहुं वठी इहा ज़हन में हुई, लेकिन कंफर्म पक न पई पवे। हाणे बि जेको आहे अञा डायरेक्टर अनाउंस नाहे कयो। हाणे अनाउंस कंहिं कयो आहे उहो मां तव्हांखे ॿुधायां कयो आहे। उन्हनि कुझु अपडेट ॾिनी आहे त 10 तारीख़ ते ड्रामो जेको आहे हलण वारो आहे दुलाब। ऐं माशाल्लाह बहितरीनु ॻाल्हि कई उन्हनि बि, ऐं तव्हां सां असां इहा शेयर कंदा हलूं। 10 तारीख़ ते ज़बरदस्त दोस्तों ड्रामे जी एंट्री थियण वारी आहे। दुआ कयो इहा जेकी तारीख़ मिली आहे इहा पकी हुजे, इन में को फूल्ड न हुजे ऐं अचे। इहा पकी कंफर्म ख़बर आहे। ऐं इन जे कुझु जेको मां जेको आहे कोशिशि कई आहे, ऐं हिकिड़े जेको आहे एजाज़ मला बि इहा ॻाल्हि कई ऐं काज़ी साहब बि इहा ॻाल्हि कई 10 तारीख़ जी। दुलाब 10 तारीख़ ते जे दोस्तों हले थो त पोइ त वाह वाह वाह, छाजे करे अॼु जेको आहे जंहिं टाइम मुंहिंजी तव्हां वीडियो ॾिसी रहिया आहियो, या 2 या 3 तारीख़ हूंदी, बाक़ी 6-7 ॼाणा आहिनि, इहे ख़ैर सां गुज़री वेंदा। ज़बरदस्त जेको आहे न तव्हांखे अपडेट मां ॾेई रहियो आहियां। हक़ीक़त पुछो उहो जेको आहे न VIP ऐं जंहिंजो तव्हांखे इंतज़ारु हुयो, उहा अपडेट्स तव्हांखे टाइम सां मिली वई। ऐं ॿी ॻाल्हि इहा त तव्हां कमेंट सेक्शन में बि लिखो ऐं तव्हां छा चाहियो। वाक़ई जेको आहे हाणे तव्हांखे इन शइ जो इंतज़ारु हुयो या न हुयो। ऐं अॻिते ॻाल्हि वधायूं था त दुलाब जेको ड्रामो आहे ऐं इन जो सभिनी जे मथां असरु छाइण वारो आहे। जॾहिं स्टार्ट थींदो सभिनी ड्रामे जे मथां इहा असरु ज़रूरु छॾंदो। ऐं तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां दोस्तों, दुलाब खां पोइ कुझु ॿियनि ड्रामनि जो बि नाला अनाउंस थियण वारा आहिनि सोप सीरियल में दुलाब खां पोइ, लेकिन फ़िलहालु दुलाब खपे सभिनी माण्हुनि खे। ऐं जेको आहे शूटिंग बि गॾो गॾु हली रही आहे। मुंहिंजे ख़्याल में 10 तारीख़ ते ॿियो स्पेल बि शूट मुकमल थी वेंदो ऐं हेॾो 10 तारीख़ ते पहिरीं एपिसोड बि पहिरीं स्पेल जी हली वेंदी ऐं स्टार्ट थी वेंदी। ऐं ज़बरदस्त जेको आहे ई ख़बर ऐं तव्हां सभिनी दोस्तनि प्यारनि ॿारनि लाइ अॼु जी अपडेट में। अॼु मूंखे पाण खे एॾी ख़ुशी हुई, मां चवां पियो सभिनी दोस्तनि खे जेको आहे इहा ख़ुशख़बरी ॾियां। कल्ह खां वठी इहा ख़ुशख़बरी, अॼु जी न, मूंखे कल्ह खां वठी इहा ख़ुशख़बरी परी खां वठी हुई, कंफर्म करण जे चकर में हुयुसि। ऐं इन लाइ मां कल्ह उदासी टीवी ते सुबुह सां अपडेट मां ॾिनी हुई, त उन खां पोइ मंझंदि जो वरी मां सोचां वरी शाम जो ॿी वीडियो मां ॾेई छॾी उदासी टीवी ते, उन में मूं अपडेट ॾेई छॾी। उहा वीडियो क्लिप बि वञी तव्हां ॾिसो तव्हां वञी, जे ॾिठा आहिनि त ठीकु। उन में एजाज़ मला ऐं काज़ी साहब जो बि आहे, जंहिं मंज़ूर जो किरदारु कयो हुयो ज़ाहिर ज़िंदगी में, उहे क्लिप आहिनि, तव्हां वञी ॾिसी सघो था। हिन टाइम ते मथां ॿी वीडियो बि उते अपलोड थी वई हुजे, उहो हेठों वीडियो हूंदी कल्ह वारी परीं वारी। ऐं तव्हांखे इहो ॿुधाए छॾियां दोस्तों, माशाल्लाह दुलाब जॾहिं हलंदो न, तव्हां सभिनी जा थक लाहींदो। ऐं जेका कमेंट सेक्शन में कमेंट बॉक्स में तव्हांजे दोस्तनि जा कमेंट आया आहिनि, उहे बि मां शामिलु कंदुसि, उहे बि मिस न कंदुसि। ऐं हिकिड़े दोस्त बि असांखे कमेंट कयो हुयो, उन जी वॾी महिरबानी, उन बि इहा ॻाल्हि कई हुई जेको आहे दुलाब ड्रामे जे बारे में, तारीख़ जे बारे में। उहो कमेंट बि मूं स्क्रीनशॉट कढी रखिया आहिनि सभिनी दोस्तनि जा, उहे बि पढ़ंदासीं ऐं जेका कमेंट आया आहिनि सभई कमेंट शामिलु कंदासीं। ऐं दोस्तों मां तव्हांखे ॿुधायां त चंड ग्रहण ज़बरदस्त थी चुको आहे हिन टाइम।
छाजे करे उन में सनम जो किरदारु करे रही आहे पुलिस वारे जो मतिलबु ASP जो किरदारु करे रही आहे उहो ज़बरदस्त थी चुको आहे। ऐं ॿियो जेको आहे VIP ड्रामा सभु हली रहिया आहिनि माशाल्लाह टोटली। पर ग़ुलाम हुसैन बि बहितरीनु थी चुको आहे। हिन टाइम ते ग़ुलाम हुसैन बि पंहिंजी सुठी जेको आहे न कोशिशि में हली रहियो आहे। दोस्तो जेको आहे अॼु मुंहिंजे अंदाज़े सां त हिन ड्रामनि खां पोइ ही सभिनी मथां भारी थियण वारो आहे दुलाब। ऐं अॼु मां चवां त पहिरियों तव्हां कमेंट शामिलु कयां पोइ अॻिते अपडेट खे वधायां। अॼु जेका बि कमेंट आया आहिनि सभु शामिलु कंदुसि ऐं नंबरवार ऐं ख़ुशख़बरी वारा जेको कमेंट आहिनि उहे पढ़ंदुसि। पहिरियों कमेंट आयो आहे अब्दुर्रहमान साहब जो वॾियूं महिरबानियूं दिलि मोकिलिया अथई त लख कुर्ब मौला तव्हां ख़ुशि रखे। ऐं असगर थीबो साहब जो लिखियलु आहे कमेंट सच आहे बिल्कुलु। जेका कल्ह मूं ॻाल्हि कई हुई दुलाब में ग़ुलाम हुसैन जे जेको ड्रामे ते मूं हिकिड़ो मौज़ू ते ॻाल्हायो जेको नियाणियूं ग़रीबनि जूं कारियूं थींदियूं आहिनि अमीरनि जूं न थींदियूं आहिनि उन ते मुंहिंजे ख़्याल में असगर थीबो साहब लिखियो आहे सच आहे बिल्कुलु। ऐं अॻिते लिखियो अथई चंडग्रहण ड्रामे में हाणे कुझु ज़रूरु मक़सदु ॾेखारनि पिया। सनम खे मस्तराणी मां SSP बणाए कुझु मक़सदु ॾेखारियो वियो आहे। इनशाला अॻिते बहितरीनु किरदारु ॾिसंदा ॾेखारींदा। बिल्कुलु मां इहा पहिरियों ॻाल्हि कई माशाल्लाह हाणे चंडग्रहण सुठो थी वियो आहे बिल्कुलु। असगर थीबो साहब वॾियूं महिरबानियूं। ऐं असगर थीबो साहब दिलि मोकिलिया आहिनि खोड़ सारा इहे बि वॾियूं महिरबानियूं। दिलनि में यादि हुजो सुहिणा तव्हां बि यादि आयो असांखे बि यादि रखंदा कयो था माशाल्लाह। ऐं ॿिए दोस्त बशीर अहमद लिखियो आहे अदा मातली बदीन ज़िले में आहे। मातली जे टियों ॾींहुं जेको वीडियो में हिकिड़ो सुवालु आयो मातली खां इलाइक़ो लिखियलु हुयो। मां सोचियो मां बि इहा ॻाल्हि कई मां चयो यार हेॾे हूंदो सांगड़ या अलाए कहिड़े शहर जो मूं नालो खयो मां चयो हेॾे आहे इन साइड। बरा दोस्त कंफर्म करायो आहे बशीर अहमद साहब वॾियूं महिरबानियूं दिलि बि मोकिलिया आहिनि। चए थो मातली जेको आहे बदीन जी साइड आहे। चलो भली ॻाल्हि आहे तव्हां होॾो जाओ तव्हां कमेंट लिखियो आहे। ऐं बिलाल शेख लिखियो आहे अदा एजाज़ मल जो वाधियो ॿुधायो आहे त एजाज़ मल जो वीडियो ॿुधायो आहे त दुलाब 10 तारीख़ ते हलंदो। जी अदा इहे वीडियो मूं बि ॾिठा आहिनि एजाज़ मल जेको वीडियो ॾिनो आहे बिल्कुलु इहो तव्हां बि ॾिठो आहे। वॾियूं महिरबानियूं बिलाल शेख साहब तव्हां कमेंट कयो तव्हांजी वॾियूं महिरबानियूं। बिल्कुलु 10 तारीख़ ते जेको आहे दुलाब ड्रामो हलंदो इहो कमेंट मां ॾिठो आहे ॻाल्हि तव्हांजो हाणे वॾियूं महिरबानियूं जानी। एजाज़ मल्हार वारो वीडियो मूं ॾिठो आहे बिल्कुलु। जबार अली दिलि मोकिलिया आहिनि काफ़ी सारा वॾियूं महिरबानियूं अदा। ऐं असगर थीबो साहब लिखियो आहे मातली बदीन हैदराबाद जे विच में आहे। टंडो मोहम्मद ख़ान खां कुझु ॾखिण मातली बदीन खां उत्तर तरफ़ हैदराबाद रोड ते आहे। मातली खां पोइ टंडो मोहम्मद ख़ान शहर हुआ। जी इहे दोस्त ॻाल्हि बि हिकिड़ी कंफर्म कयो बदीन जी साइड तव्हां बि कंफर्म कयो तव्हां साइड तरफ़ ॾखिण सभु कुझु ॿुधाए छॾियो आहे। वॾियूं महिरबानियूं असगर थीबो साहब लख कुर्ब कॾहिं ज़िंदगी रही अलाह चाहियो त इहो इलाइक़ो ज़रूरु ॾिसंदासीं। अब्दुर्रहमान समेजो साहब दिलि मोकिलिया आहिनि अदा वॾियूं महिरबानियूं ख़ुशि हुजो ऐं आबाद हुजो। मुकेश कुमार लिखियो आहे मातली रेलवे स्टेशन से MK राजा। अॼु ॿीहर आयो आहे मातली इन भाउ जेको हुन कमेंट कयो मातली ते तॾहिं कमेंट हलनि था। मुकेश कुमार साहब तुंहिंजे इलाइक़े जी ख़बर पइजी चुकी आहे बिल्कुलु माशाल्लाह तव्हां दिलि बि मोकिलिया आहिनि वॾियूं महिरबानियूं जानी ख़ुशि हुजो ऐं आबाद हुजो। ऐं MK राजा तव्हांजो शॉर्टकट नालो आहे। ऐं चांहि बि मुंहिंजी अची वई आहे चांहि पीओ दोस्तो सलाह। ऐं अदा होटल वारा पाणी बि ॾिजां अदा हीअ चांहि आई आहे ताज़ी गरम चांहि एॾी भरे आयो आहे कोपनि खां हेॾो वॾो कोप खां हारिजे थी पई। अॼुकल्ह जा होटल वारा बि चंडरा थी विया आहिनि। थोरी असल जेको होटल वारो हूंदो आहे न दोस्तो उहो छा कंदो आहे चांहि कोप खां थोरी घटि रखंदो आहे जीअं हारिजे न। ऐं अॼु जा होटल वारा छा कंदा आहिनि कोप खे फुल करे छॾंदा आहिनि ऐं चांहि हेॾो वॾो पोइ सॼो कोप ई ख़राबु लॻंदो आहे। चलो सुठी ॻाल्हि आहे हर कंहिंजी पंहिंजी सोच आहे नाराज़ न थिजो मां मज़ाक़ कयां पियो। जबार अली साहब लिखियो आहे कमेंट में अदा ड्रामो कॾहिं हलंदो। बिल्कुलु 10 तारीख़ 10 अक्टूबर ते हलंदो जानी जबार साहब बसि कुझु ॾींहं वेट करिणो आहे तव्हांखे। मीरगुल लिखियो आहे दुलाब गांव कब आएगा। दुलाब ड्रामो अदा बिल्कुलु 10 तारीख़ ते यानी 10 अक्टूबर ते हलंदो। दिलि मोकिलिया आहिनि मीरगुल साहब 5 कमेंट मोकिलिया आहिनि दिलि 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 ऐं दुलाब ड्रामो कॾहिं हलंदो। वॾियूं महिरबानियूं जानी सभई मूं शामिलु करे छॾिया तव्हांजा वॾियूं महिरबानियूं मौला तव्हांखे ख़ुशि रखे। ऐं जेको अरशद कुंबर साहब गिफ्ट मोकिलिया आहिनि काफ़ी सारा वॾियूं महिरबानियूं जानी। ऐं अरशद कुंबर साहब लिखियो ए सां मुग़ल दिला बाबा इहो सम्झ में कमेंट न आयो मूंखे अरशद कुंबर साहब माफ़ जानी
इहो कमेंट सम्झ में न आयो मूंखे। ऐं फिदा हुसैन दिलि मोकिलिया, नवीद दर साहब दिलि मोकिलिया, काफ़ी सारा वॾियूं महिरबानियूं। ऐं राशिद अली सब्ज़ोई लिखियो आहे, साईं दुलाब कॾहिं हलंदो? अदा 10 अक्टूबर ते दुलाब हलंदो, 10 तारीख़ ते। ऐं परवेज़ जट लिखी दिलि मोकिलिया महिरबानियूं। ऐं अरशद कुंबर साहब जेको आहे साॻियो कमेंट कयो आहे, जिन ते क्यू इलामा, सम्झ में न आयो दा हीउ कमेंट बि तव्हांजो सम्झ में न आयो, नाराज़ न थिजो दा, वॾियूं महिरबानियूं। परवेज़ जट साहब काफ़ी दिलि मोकिलियनि, खोड़ सारा, वॾियूं महिरबानियूं। सनाला पौड़ साहब लिखियो आहे ऐं शिकारपुर खां भाई मैंने मैसेज किया है, दिलि मोकिलिया अथई, वॾियूं महिरबानियूं। मोहम्मद अनवर मरी साहब दिलि मोकिलिया आहिनि, वॾियूं महिरबानियूं जानी। नोनी अली साहब नाइस एंड क्यूट दिलि मोकिलिया अथई, वॾियूं महिरबानियूं जानी। बिलाल शेख साहब लिखियो आहे, साॻियो कमेंट आहे, अदा 10 तारीख़ ते इजाज़ मला ॿुधायो आहे वीडियो में, बिल्कुलु 10 तारीख़ ते हलंदो, 10 तारीख़ ते दुलाब। ऐं सनाला भा लिखियो आहे, भाई मैं तुम्हारी वीडियो पूरी मुकम्मल देखता हूँ, 23 मिनट की देखता हूँ। महिरबानियूं दा सनाला भा, वॾियूं महिरबानियूं, कुर्ब इहे लख कुर्ब तव्हांजा, तव्हां फुल वीडियो ॾिसो था आख़िर ताईं। वला अॻिते लिखियो अथई, भाई दुलाब ड्रामे में सजावल कब आएगा, प्लीज़ बताना। सजावल जो की फ़िलहाल एंट्री न आहे, जेको सनाला भा तव्हां दिलि बि मोकिलिया आहिनि। अस्सलाम वालेकुम भाई, रब्बन भाई को डायरेक्टर के साथ दिया गया है, महिरबानी करे ये बेटा बता देना। तव्हां इंग्लिश में सिंधी में लिखंदा कयो कमेंट, तव्हांजी इंग्लिश थोरी डावांडोल हूंदी आहे, नाराज़ बि न थिजो। इहो वीडियो में जेको हो न, इहे हिक ॿिए जो बुक खणी वेंदा आहिनि, डायरेक्टर सां गॾु बीठो हुयो, वीडियो मूं बि इहो शेयर कयो हुयो, बिल्कुलु दा, वॾियूं महिरबानियूं तव्हांजूं। ऐं सनाला भा लिखियो आहे, बहुत शिकारपुर भाई, 5-6 कमेंट सनाला भा जा हुया, वॾियूं महिरबानियूं शामिलु थी विया था। अली नवाज़ साहब लिखियो आहे, अली नवाज़ मंगरू साहब फ्रॉम कंडियारो सिंध, अदा आपकी तबीयत कैसी है? माशाल्लाह बिल्कुल मैं ठीक हूँ अभी, बिल्कुल ठीक हूँ अभी, आवाज़ भी बेहतरीन हो गया है। अली नवाज़ साहब लिखियो आहे, अदा उम्मीद त ख़ैरियत सां हूंदा, अदा मूं हिकु ॿिए चैनल ते ॿुधो आहे, दुलाब ड्रामे जी तारीख़ 5/10/24 ते हलंदो, अदा तव्हां ॿुधायो। बिल्कुलु इहो तव्हां सही ॿुधो आहे, अञा मां कंफर्म में लॻो पियो आहियां, डायरेक्टर जी ज़बानी जेको आहे न इहा ॻाल्हि ज़ाहिर कयां, पोइ त अञा कंफर्म थी वेंदो। पोइ बि जेको आहे जिन इहो ॿुधायो आहे, पोइ बि इहे वॾा अदाकार इहे कूड़ न आणंदा, इहा सही ॻाल्हि आहे। भाई आपकी तबीयत कैसी है? बिल्कुल ठीक हूँ मैं सनाला भाई, बिल्कुल भाई मैं तुम्हारी वीडियो पूरी देखता हूँ, बड़ी मेहरबानी सनाला भा। मोहम्मद उमर साहब लिखा, नहीं शायद फिर कोई मसला नहीं, कमेंट तो आप पढ़ते हो, दूसरे वीडियो में पढ़ देना मेरे आज का कमेंट शामिल हो गया। मोहम्मद उमर भाई, आपका दिल भी आपने भेजे, फूल भेजे, नाइस क्यूट लिखा है आपने, बड़ी मेहरबानी, काफ़ी दिल स्टिकर मोकले आप भेजे आपने, बड़ी मेहरबानी। आज के सारे कमेंट शामिल हो गए दोस्तों, अज सब कमेंट शामिल थी विया, मुझी चांहि भी ठरे थी, पानी भी पियो आहे। मुझे ख्याल में वीडियो मां तव्हांखे मोकिलायां, ये चांहि ऐं पाणी इहो इंतज़ारु करनि था, इहे पियां, ऐं वरी सुभाणे वीडियो में वरी तव्हांजा कमेंट भी शामिल कयां। 10 तारीख़ दुलाब जी, 10 तारीख़ ते दुलाब ईंदो, दुआ कयो तारीख़ वरी को मटिजी न वञे, अलाह करे न मटिजे। 10 तारीख़ इहे 8-10 ॾींहं 5-6 ॾींहं इहे गुज़री वेंदा, जेका रहिया आहिनि अची 5-6 ॾींहं रहिया आहिनि, इहे गुज़री वेंदा। ऐं असांजो वीडियो सभ खां वधीक शेयर कयो, जेका दुलाब जा सिंधी ड्रामे शौक़ीन आहिनि उन्हनि खे बि ख़बर पवे, सभिनी दोस्तनि जी पुॼायो, हर माण्हू वटि पुॼायो। दोस्तो ख़ुशि हुजो, आबाद हुजो, खिलंदा मुस्कुराईंदा रहो, लाइक कमेंट शेयर सभु कुझु कंदा। असांखे ॾींदा इजाज़त, अल्लाह हाफ़िज़। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं आहियां इरशाद खोसो ऐं अवां ॾिसी रहिया इरशाद खोसो ब्लॉग यूट्यूब चैनल। अॼु जी ज़बरदस्त अपडेट ऐं कंफर्म अपडेट, अॼु दुलाब जी तव्हांखे तारीख़ ॿुधाइण वारो आहियां, कहिड़ी तारीख़ ते दुलाब जी पहिरीं किस्त अचण वारी आहे। दोस्तो अॼु कसम खणायो मूंखां, लेकिन तव्हांखे वीडियो ई पूरो ॾिसणो आहे। अॼु पूरी अपडेट ॾींदुसि दुलाब जी, ऐं कहिड़े तारीख़ ते पहिरीं एपिसोड हलण वारो आहे। अॼु मां पकी रिपोर्ट तव्हांजे लाइ आंदी आहे। अॼु तव्हांजे लाइ वॾी ख़ुशख़बरी आहे। तव्हांखे दुलाब जो इंतज़ारु त आहे, लेकिन तव्हांखे तारीख़ जी ख़बर न आहे पहिरीं एपिसोड कॾहिं हलंदी। यकीनन मां उदासी टीवी ते कल्ह शाम जो इहा ख़बर ॾेई छॾी हुई, जे तव्हां उते ॾिसी आया आहियो त पोइ तव्हांखे ख़बर आहे, जे तव्हां उते न ॾिसी आया आहियो त हाणे मां तव्हांखे तफ़सील सां ॿुधायां थो, हिकु लफ़्ज़ हिकु पॉइंट तव्हांखे ॿुधायां थो, दुलाब जी कहिड़ी तारीख़ ते कहिड़े टाइम जेको आहे दोस्तो पहिरीं एपिसोड हलण वारी आहे।
वॾी ख़ुशख़बरी आहे। इहा ख़ुशख़बरी ॾियण लाइ मां वॾो बेताब आहियां। मुंहिंजी इहा कोशिशि हुई दोस्तनि खे पहिरियां ख़ुशख़बरी ॾेई छॾियां, जंहिंजी मां हेॾी महिनत करे रहियो आहियां। दोस्त ॿुधी रहिया आहिनि, उन्हनि खे कंफर्म डेट खपे। दोस्तो, वीडियो स्टार्ट करण खां पहिरियां नंढो अर्ज़ु कंदुसि, महिरबानी करे हिन वीडियो खे महिरबानी करे लाइक कयो, असांजे चैनल शाहिद ख़ुशबू ब्लॉग खे सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन खे ऑल ते करे छॾियो, जीअं नोटिफिकेशन तव्हां ताईं परमिटली टाइम ते पुॼंदो रहे। ऐं दोस्तनि ताईं लिंक बि शेयर करे छॾींदा कयो। हिन वीडियो जे ते ख़ासि करे लिंक ज़रूरु शेयर कजो, पंहिंजे प्यारनि ग्रुपनि वारे ड्रामनि वारनि में ज़रूरु शेयर कजो। दोस्तो, मां तव्हांखे पहिरियों दुलाब जी तारीख़ टाइम ॿुधायां, पोइ अॻिते गुफ़्तगू कयूं था। दोस्तो, दुलाब जी तारीख़ आहे 10 अक्टूबर। जी हाँ दोस्तो, 10 अक्टूबर ते दुलाब जो पहिरियों एपिसोड हलण वारो आहे। इहा कल्ह ई ख़बर मूं ॾेई छॾी हुई। मूंखे कल्ह टियों ॾींहुं वठी इहा ज़हन में हुई, लेकिन कंफर्म पक न पई पवे। हाणे बि जेको आहे अञा डायरेक्टर अनाउंस नाहे कयो। हाणे अनाउंस कयो आहे, उहो मां तव्हांखे ॿुधायां कयो आहे। उन्हनि कुझु अपडेट ॾिनी आहे त 10 तारीख़ ते ड्रामो जेको आहे हलण वारो आहे दुलाब। ऐं माशाल्लाह बहितरीनु ॻाल्हि कई उन्हनि बि, ऐं तव्हां सां असां इहा शेयर कंदा हलूं। 10 तारीख़ ते ज़बरदस्त दोस्तो ड्रामे जी एंट्री थियण वारी आहे। दुआ कयो इहा जेकी तारीख़ मिली आहे इहा पकी हुजे, इन में को फूल्ड न हुजे ऐं अचे। इहा पकी कंफर्म ख़बर आहे। ऐं इन जे कुझु जेको मां आहे कोशिशि कई आहे, ऐं हिकिड़े जेको आहे एजाज़ मला बि इहा ॻाल्हि कई ऐं काज़ी साहब बि इहा ॻाल्हि कई 10 तारीख़ जी। दुलाब 10 तारीख़ जे दोस्तो हले थो त पोइ त वाह वाह वाह, छाजे करे अॼु जेको आहे जंहिं टाइम मुंहिंजी तव्हां वीडियो ॾिसी रहिया हुया 2 या 3 तारीख़ हूंदी, बाक़ी 6-7 ॼाणा आहिनि, इहे ख़ैर सां गुज़री वेंदा। ज़बरदस्त जेको आहे न तव्हांखे अपडेट मां ॾेई रहियो आहियां। हक़ीक़त पुछो उहो जेको आहे न VIP ऐं जंहिंजो तव्हांखे इंतज़ारु हुयो, उहा अपडेट्स तव्हांखे टाइम सां मिली वई। ऐं ॿी ॻाल्हि इहा त तव्हां कमेंट सेक्शन में बि लिखो ऐं तव्हां छा था चाहियो। वाक़ई जेको आहे हाणे तव्हांखे इन शइ जो इंतज़ारु हुयो या न हुयो। ऐं अॻिते ॻाल्हि वधायूं था त दुलाब जेको ड्रामो आहे ऐं इन जो सभिनी जे मथां असरु छाइण वारो आहे। जॾहिं स्टार्ट थींदो सभिनी ड्रामे जे मथां इहा असरु ज़रूरु छॾंदो। ऐं तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां दोस्तो, दुलाब खां पोइ कुझु ॿियनि ड्रामनि जो बि नाला अनाउंस थियण वारा आहिनि सोप सीरियल में दुलाब खां पोइ, लेकिन फ़िलहालु दुलाब खपे सभिनी माण्हुनि खे। ऐं जेको आहे शूटिंग बि गॾोगॾु हली रही आहे। मुंहिंजे ख़्याल में 10 तारीख़ ते ॿियो स्पेल बि शूट मुकमल थी वेंदो ऐं हेॾो 10 तारीख़ ते पहिरीं एपिसोड बि पहिरीं स्पेल जी हली वेंदी ऐं स्टार्ट थी वेंदी। ऐं ज़बरदस्त जेको आहे ई ख़बर ऐं तव्हां सभिनी दोस्तनि प्यारनि ॿारनि लाइ अॼु जी अपडेट में। अॼु मूंखे पाण खे एॾी ख़ुशी हुई, मां चवां पियो सभिनी दोस्तनि खे जेको आहे इहा ख़ुशख़बरी ॾियां। कल्ह खां वठी इहा ख़ुशख़बरी, अॼु जी न, मूंखे कल्ह खां वठी इहा ख़ुशख़बरी परी खां वठी हुई, कंफर्म करण जे चकर में हुयुसि। ऐं इन लाइ मां कल्ह उदासी TV ते सुबुह सां अपडेट मां ॾिनी हुई, त उन खां पोइ मंझंदि जो वरी मां सोचां वरी शाम जो ॿी वीडियो मां ॾेई छॾी उदासी TV ते, उन में मूं अपडेट ॾेई छॾी। उहा वीडियो क्लिप बि वञी तव्हां ॾिसो तव्हां वञी, जे ॾिठा आहिनि त ठीकु। उन में एजाज़ मला ऐं काज़ी साहब जो बि आहे, जंहिं मंज़ूर जो किरदारु कयो हुयो ज़हर ज़िंदगी में, उहे क्लिप आहिनि, तव्हां वञी ॾिसी सघो था। हिन टाइम ते मथां ॿी वीडियो बि उते अपलोड थी वई हुजे, उहो हेठों वीडियो हूंदी कल्ह वारी परीं वारी। ऐं तव्हांखे इहो ॿुधाए छॾियां दोस्तो, माशाल्लाह दुलाब जॾहिं हलंदो न, तव्हां सभिनी जा थक लाहींदो। ऐं जेका कमेंट सेक्शन में कमेंट बॉक्स में तव्हांजे दोस्तनि जा कमेंट आया आहिनि, उहे बि मां शामिलु कंदुसि, उहे बि मिस न कंदुसि। ऐं हिकिड़ो दोस्त बि असांखे कमेंट कयो हुयो, उन जी वॾी महिरबानी, उन बि इहा ॻाल्हि कई हुई जेको आहे दुलाब ड्रामे जे बारे में, तारीख़ जे बारे में। उहो कमेंट बि मूं स्क्रीनशॉट कढी रखिया आहिनि सभिनी दोस्तनि जा, उहे बि पढ़ंदासीं ऐं जेका कमेंट आया आहिनि सभई कमेंट शामिलु कंदासीं। ऐं दोस्तो, मां तव्हांखे ॿुधायां त चंड ग्रहण ज़बरदस्त थी चुको आहे हिन टाइम, छाजे करे उन में सनम जेको किरदारु करे रही आहे पुलिस वारे जो, मतिलबु ASP जो किरदारु करे रही आहे, उहो ज़बरदस्त थी चुको आहे। ऐं ॿियो जेको आहे VIP ड्रामा सभु हली रहिया आहिनि माशाल्लाह टोटली। बराबरि गुलाम हुसैन बि बहितरीनु थी चुको आहे हिन टाइम। गुलाम हुसैन बि पंहिंजी सुठी जेको आहे न कोशिशि में हली रहियो आहे। दोस्तो जेको आहे अॼु मुंहिंजे अंदाज़े सां त हिन ड्रामनि खां पोइ ही सभिनी मथां भारी थियण वारो आहे दुलाब। ऐं अॼु मां चवां त पहिरियों तव्हांजा कमेंट शामिलु कयां, पोइ अॻिते अपडेट खे वधायां। अॼु जेका बि कमेंट आया आहिनि सभु शामिलु कंदुसि ऐं नंबरवार ऐं ख़ुशख़बरी वारा जेका कमेंट आहिनि उहे पढ़ंदुसि। पहिरियों कमेंट आयो आहे अब्दुर्रहमान साहब जो, वॾियूं महिरबानियूं, दिलि मोकिलिया अथई, त लख करोड़ मौला तव्हां ख़ुशि रखे। ऐं असगर थीबो साहब जो लिखियलु आहे कमेंट, सच आहे बिल्कुलु। जेका कल्ह मूं ॻाल्हि कई हुई दुलाब में गुलाम हुसैन जे जेको ड्रामे ते मूं हिकिड़ो मौज़ू ते ॻाल्हायो, जेको
न्याणियूं ग़रीबनि जूं कारियूं थींदियूं आहिनि, अमीरनि जूं न थींदियूं आहिनि। उन ते मुंहिंजे ख्याल में असगर थीबो साहब लिखियो आहे, सच आहे बिल्कुलु। ऐं अॻिते लिखियो अथई, चंड ग्रहण ड्रामनि में हाणे कुझु चंड ग्रहण ड्रामे में हाणे कुझु ज़रो मक़सदु ॾेखारनि पिया। सनम खे मास्तराणी मां SSP बणाए कुझु मक़सदु ॾेखारियो वियो आहे ऐं इनशाला अॻिते बहितरीनु किरदारु ॾेखारींदा। बिल्कुलु मां इहा पहिरियों ॻाल्हि कई, माशाअल्लाह हाणे चंड ग्रहण सुठो थी वियो आहे। बिल्कुलु असगर थीबो साहब वॾियूं महिरबानियूं। ऐं असगर थीबो साहब दिलि मोकिलिया खोड़ सारा, इहे बि वॾियूं महिरबानियूं। दिलनि में यादि हुजो सोना, तव्हां बि यादि आयो, असांखे बि यादि रखंदा कयो था माशाअल्लाह। ऐं ॿिए दोस्त बशीर अहमद लिखियो आहे, अदा मातली बदीन ज़िले में आहे। मातली जे टियों ॾींहुं जेको वीडियो में हिकिड़ो सुवालु आयो, मातली खां इलाइक़ो लिखियलु हुयो। मां सोचियो, मां बि इहा ॻाल्हि कई, मां चयो यार हेॾे हूंदो सांगड़ या अलाए कहिड़े शहर जो मूं नालो कयो, मां चयो हेॾे आहे इन साइड। बरा दोस्त कंफर्म करायो आहे बशीर अहमद साहब, वॾियूं महिरबानियूं। दिलि बि मोकिलिया आहिनि, चए थो मातली जेको आहे बदीन जी साइड आहे। चलो भली ॻाल्हि आहे, तव्हां होॾो जाओ, तव्हां कमेंट लिखियो आहे। ऐं बिलाल शेख लिखियो आहे, अदा एजाज़ मल जो वाधियो ॿुधायो आहे त एजाज़ मल जो वीडियो ॿुधायो आहे त दुलाब 10 तारीख़ ते हलंदो। जी जी अदा, इहे वीडियो मूं बि ॾिठा आहिनि, एजाज़ मल जेको वीडियो ॾिनो आहे, बिल्कुलु इहो तव्हां बि ॾिठो आहे। वॾियूं महिरबानियूं बिलाल शेख साहब, तव्हां कमेंट कयो, तव्हांजी वॾियूं महिरबानियूं। बिल्कुलु 10 तारीख़ ते जेको आहे दुलाब ड्रामो हलंदो, इहो कमेंट मां ॾिठो आहे तव्हांजो। हाणे वॾियूं महिरबानियूं जानी, एजाज़ मल्हार वीडियो मूं ॾिठो आहे। बिल्कुलु जबार अली दिलि मोकिलिया आहिनि काफ़ी सारा, वॾियूं महिरबानियूं अदा। ऐं असगर थीबो साहब लिखियो आहे, मातली बदीन हैदराबाद जे विच में आहे। टंडो मोहम्मद खान खां कुझु ॾखिण मातली बदीन खां उत्तर तरफ़ हैदराबाद रोड ते आहे। मातली खां पोइ टंडो मोहम्मद खान शहर आहे। जी जी, इहे दोस्त अगारे बि हिकिड़ी कंफर्म कयो, बदीन जी साइड तव्हां बि कंफर्म कयो, तव्हां साइड तरफ़ ॾखिण सभु कुझु ॿुधाए छॾियो आहे। वॾियूं महिरबानियूं असगर थीबो साहब, लख कुरु। कॾहिं ज़िंदगी रही, अलाह चाहियो त इहो इलाइक़ो ज़रूरु ॾिसंदासीं। अब्दुलरहमान समेजो साहब दिलि मोकिलिया आहिनि, अदा वॾियूं महिरबानियूं। ख़ुशि हुजो ऐं आबाद हुजो। मुकेश कुमार लिखियो आहे, मातली रेलवे स्टेशन से MK राजा। अॼु ॿीहर आयो आहे मातली, इन भाउ जेको हुन कमेंट कयो मातली ते, तॾहिं कमेंट हलनि था। मुकेश कुमार साहब, तुंहिंजे इलाइक़े जी ख़बर पइजी चुकी आहे। बिल्कुलु माशाअल्लाह, तव्हां दिलि बि मोकिलिया आहिनि, वॾियूं महिरबानियूं जानी। ख़ुशि हुजो ऐं आबाद हुजो। ऐं MK राजा तव्हांजो शॉर्टकट नालो आहे। ऐं चांहि बि मुंहिंजी अची वई आहे, चांहि पीओ दोस्तो, सलाह। ऐं अदा होटल वारा पाणी बि ॾिजा, अदा हीअ चांहि आई आहे ताज़ी गरम गरम चांहि एॾी भरे आयो आहे, कोपनि खां हेॾो वॾो कोप खां हारिजे थी पई। अॼुकल्ह जा होटल वारा बि चंडरा थी विया आहिनि। थोरी असल जेको होटल वारो हूंदो आहे न दोस्तो, उहो छा कंदो आहे, चांहि कोप खां थोरी घटि रखंदो आहे जीअं हारिजे न। ऐं अॼु जा होटल वारा छा कंदा आहिनि, कोप खे फुल करे छॾींदा आहिनि ऐं चांहि हेॾो वॾो, पोइ सॼो कोप ई ख़राबु लॻंदो आहे। चलो सुठी ॻाल्हि आहे, हर कंहिंजी पंहिंजी सोच आहे, नाराज़ न थिजो, मां मज़ाक़ कयां पियो। जबार अली साहब लिखियो आहे कमेंट में, अदा ड्रामो कॾहिं हलंदो। बिल्कुलु 10 तारीख़ 10 अक्टूबर ते हलंदो जानी जबार साहब, बसि कुझु ॾींहं वेट करिणो आहे तव्हांखे। मीरगुल लिखियो आहे, दुलाब गांव कब आएगा। दुलाब ड्रामो अदा बिल्कुलु 10 तारीख़ ते यानी 10 अक्टूबर ते हलंदो। दिलि मोकिलिया आहिनि मीरगुल साहब, 5 कमेंट मोकिलिया आहिनि, दिलि 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 दिलि। ऐं दुलाब ड्रामो कॾहिं हलंदो, वॾियूं महिरबानियूं जानी, सभई मूं शामिलु करे छॾिया तव्हांजा, वॾियूं महिरबानियूं। मौला तव्हांखे ख़ुशि रखे। ऐं जेको अरशद कुंबर साहब गिफ्ट मोकिलिया आहिनि काफ़ी सारा, वॾियूं महिरबानी जानी। ऐं अरशद कुंबर साहब लिखियो ए सां मुग़ल दे दिला। बाबा इहो सम्झ में कमेंट न आयो मूंखे, अरशद कुंबर साहब माफ़ जानी, इहो कमेंट सम्झ में न आयो मूंखे। ऐं फिदा हुसैन दिलि मोकिलिया आहिनि, नवीद दर साहब दिलि मोकिलिया आहिनि, काफ़ी सारा, वॾियूं महिरबानियूं। ऐं राशिद अली सब्ज़ोई लिखियो आहे, साईं दुलाब कॾहिं हलंदो। अदा 10 अक्टूबर ते दुलाब हलंदो, 10 तारीख़ ते। ऐं परवेज़ जट लिखी दिलि मोकिलिया आहिनि, महिरबानियूं। ऐं अरशद कुंबर साहब जेको आहे साॻियो कमेंट कयो आहे, जिन ते क्यू इलामा। सम्झ में न आयो अदा, हीअ कमेंट बि तव्हांजो सम्झ में न आयो, नाराज़ न थिजो अदा, वॾियूं महिरबानियूं। परवेज़ जट साहब काफ़ी दिलि मोकिलिया आहिनि, खोड़ सारा, वॾियूं महिरबानियूं। सनाला पौड़ साहब लिखियो आहे, ऐं शिकारपुर खां भाई मैंने मैसेज किया है, दिलि मोकिलिया अथई, वॾियूं महिरबानियूं। मोहम्मद अनवर मरी साहब दिलि मोकिलिया आहिनि, वॾियूं महिरबानियूं जानी। नोनी अली साहब नाइस एंड क्यूट दिलि मोकिलिया अथई, वॾियूं महिरबानियूं जानी। बिलाल शेख साहब लिखियो आहे, साॻियो कमेंट आहे,
अदा 10 तारीख़ ते इजाज़ मला ॿुधायो आहे वीडियो में, बिल्कुलु 10 तारीख़ ते हलंदो, 10 तारीख़ ते दुलाब। ऐं सनाला भा लिखियो आहे, भाई मैं तुम्हारी वीडियो पूरी मुकम्मल देखता हूँ, 23 मिनट की देखता हूँ। महिरबानी हूंदा सनाला भा, वॾियूं महिरबानियूं, कुर्ब इहे लख कुर्ब तव्हांजा, तव्हां फुल वीडियो ॾिसो था आख़िर ताईं। वरी अॻिते लिखियो अथई, भाई दुलाब ड्रामे में सजावल कब आएगा, प्लीज़ बताना। सजावल जो की फ़िलहाल एंट्री ना है, जो सनाला भा तव्हां डिलीवरी मोकिलियान। अस्सलाम वालेकुम भाई, रब्बन भाई को डायरेक्टर के साथ दिया गया है, मेहरबानी करे ये बेटा बता देना। तव्हां इंग्लिश में सिंधी में लिखंदा कयो कमेंट, तव्हांजी इंग्लिश थोरी डावांडोल हूंदी आहे, नाराज़ बि न थीजो। इहो वीडियो में जेको हो न, इहे हिकु ॿिए जो बुक खणी वेंदा आहिनि, डायरेक्टर सां गॾु बीठो हुयो, वीडियो मूं बि इहो शेयर कयो हुयो। बिल्कुलु तव्हां वॾियूं महिरबानियूं तव्हांजूं। ऐं सनाला भा लिखियो आहे, बहुत शिकारपुर भाई, 5-6 कमेंट सनाला भा जा हुया, वॾियूं महिरबानियूं शामिलु थी विया था। अली नवाज़ साहब लिखियो आहे, अली नवाज़ मंगरू साहब फ्रॉम कंडियारो सिंध, अदा आपकी तबीयत कैसी है? माशाल्लाह बिल्कुल मैं ठीक हूँ अभी, बिल्कुल ठीक हूँ अभी, आवाज़ भी बेहतरीन हो गया है। अली नवाज़ साहब लिखियो आहे, अदा उम्मीद त ख़ैरियत सां हूंदा, अदा मूं हिकु ॿिए चैनल ते ॿुधो आहे दुलाब ड्रामे जी तारीख़ 5/10/24 ते हलंदो, अदा तव्हां ॿुधायो। बिल्कुलु इहो तव्हां सही ॿुधो आहे। अञा मां कंफर्म में लॻो पियो आहियां, डायरेक्टर जी ज़बानी जेको आहे न इहा ॻाल्हि ज़ाहिर कयां, पोइ त अञा कंफर्म थी वेंदो। पोइ बि जेको आहे जिन इहो ॿुधायो आहे, पोइ बि इहे वॾा अदाकार इहे कूड़ न आणंदा, इहा सही ॻाल्हि आहे। भैया आपकी तबीयत कैसी है? बिल्कुल ठीक हूँ मैं सनाला भाई, बिल्कुल भाई मैं तुम्हारी वीडियो पूरी देखता हूँ, बड़ी मेहरबानी सनाला भा। मोहम्मद उमर साहब लिखा, नहीं शायद फिर कोई मसला नहीं, कमेंट तो आप पढ़ते हो, दूसरे वीडियो में पढ़ देना मेरे आज का कमेंट शामिल हो गया। मोहम्मद उमर भाई, आपका दिल भी आपने भेजे, फूल भेजे, नाइस क्यूट लिखा है आपने, बड़ी मेहरबानी। काफ़ी दिल स्टिकर्स मोकले आप भेजे हैं आपने, बड़ी मेहरबानी। आज के सारे कमेंट शामिल हो गए दोस्तों, अज जा सब कमेंट शामिल थी विया। मुझी चांहि भी ठरे थी, पानी भी पियो आहे। मुझे ख्याल में वीडियो मां तव्हांखे मोकिलायां, ये चांहि ऐं पानी इहो इंतज़ारु करनि था, इहे पियां, ऐं वरी सुभाणे वीडियो में वरी तव्हांजा कमेंट भी शामिल कयां। 10 तारीख़ दुलाब जी, 10 तारीख़ ते दुलाब ईंदो। दुआ कयो तारीख़ वरी को मटिजी न वञे, अलाह करे न मटिजे। 10 तारीख़ इहे 8 ॾींहं 5-6 ॾींहं इहे गुज़री वेंदा, जेका रहिया आहिनि अची 5-6 ॾींहं रहिया आहिनि, इहे गुज़री वेंदा। ऐं असांजो वीडियो सभ खां वधीक शेयर कयो, जेका दुलाब जा सिंधी ड्रामे जा शौक़ीन आहिनि उन्हनि खे बि ख़बर पवे, सभिनी दोस्तनि जी पुॼायो, हर माण्हू वटि पुॼायो। दोस्तो ख़ुशि हुजो, आबाद हुजो, खिलंदा मुस्कुराईंदा रहो, लाइक कमेंट शेयर सभु कुझु कंदा। असांखे ॾींदा इजाज़त, अल्लाह हाफ़िज़।